सूफ़ी फ़कीर मां अवां ताईं ख़बर पहुचाईंदासीं। सूफ़ियाणी रूहानी जमायत अंजुमन गुलामा कलंदर वेलफेयर पारां साईं हसन शाह बागबान रहमतुल्लाह अलैह जो सालानो उर्स मुबारक ऐं सालाना दरूद पाक जी महफ़िल अक़ीदत ऐं एहतराम सां SOPs तहत मुनक़िद कई वई, जंहिंमें 3,57,00,000 दरूद पाक जा 4 ख़तम अल क़ुरान 25 दलाइल अल ख़ैरात जी इज्तिमाई दुआ सूफ़ियाणे रूहानी जमायत अंजुमन गुलामा कलंदर वेलफेयर सरवाण साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी ऑफ कुनरी जन घुरण फरमाई, जंहिंमें समारोह सूबाई सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि खां वॾे तादाद में माण्हुनि शिरकत कई। प्रोग्राम जी बाक़ायदा शुरूआत दरगाह खे गुसल ॾेई चादर चाढ़ी तलावत कलाम पाक सां कयो वियो, जॾहिं नात ख़्वानी पिणु कई वई। आयल महिमाननि खे टोपिन लॻनि ऐं अजरकनि जा तोहफ़ा पिणु पेश कया विया। उन मौक़े ते अंजुमन गुलामा कलंदर वेलफेयर सिंध जे रूहानी सरवाण साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी ख़िताब करे इज़त सां हर साल जी आहिनि साल बि साईं हसन बागबान जे आस्थाने ते पंहिंजो इश्क जो इज़हार करणु पहुता आहियूं। उन मौक़े ते अंजुमन गुलामा कलंदर वेलफेयर मेडिकल टीम पारां मुफ़्त मेडिकल कैंप पिणु लॻाई वई, जॾहिं इंफॉर्मेशन शोबू तरफ़ां सिलसिले में किताबनि जो स्टॉल पिणु लॻायो वियो, जॾहिं उन मौक़े ते साईं सैयद गुलाम हैदर शाह कलंदरी जा फर्ज़ंद साईं अब्दुर्रहमान शाह, मोहम्मद इब्राहिम हालेपोटो, इजाज़ मस्तोई, अनवर शाह, अली नवाज़ मेमून, सुनहारो दर्स, हाजी शाहिद दर्स, सहाफ़ी अब्दुल रज़ाक बजीर इस्लामको, डॉक्टर हैदर खोसो, अताउल्ला अमान नूरजान अल मारूफ, ॾाढी जीजा पाक रूम 2 साईं जे हसन शाह बागबान जी पूरी टीम पिणु उते मौजूदु हुई।